वालेकुम हक मौजूद जेसन उम्मीद है तवी सब खुश हूंदा। साथी अॼु ॻाल्हायूं था मोरड़े जे माग कराची ते कब्ज़ो कीअं आहे। छो जो सोशल मीडिया समेत मीडिया सॼी ते पीपल्स पार्टी जो हिकिड़ो नओं बहस आहे। साञामंद माण्हू बि इन ते ॻाल्हाइनि था त कराची खे वफ़ाक़ हवाले था कनि या वफ़ाक़ हवाले थिए पई या वफ़ाक़ हवाले करण लाइ उन में कमु थिए पियो। कीअं उन ते कब्ज़ो कीअं आहे ऐं केतिरी कराची आज़ादु आहे वफ़ाक़ खां बिना। वज़ीर आला असांजो वज़ीर आला सिंध चवे थो त 37% कराची जा पावर असां वटि आहिनि, बाक़ी मुख़्तलिफ़ इदारनि खे आहिनि। रेलवे वफ़ाक़ खे आहे, इंडस्ट्री एरिया वफ़ाक़ खे आहे, एयरपोर्ट वफ़ाक़ खे आहे, बंदरगाह ॿई वफ़ाक़ खे आहिनि। जेके बि कलेक्टर का उहा वफ़ाक़ जो इदारो उन्हनि खपाए ॾिनो आहे, निजी इदारो आहे। माना बाक़ी रहे पोइ हिते कराची में छा थो, जेके बि कमाई जा ज़बरदस्त कराची में तरीक़ा आहिनि उहे सभु त ऑलरेडी वफ़ाक़ जे हवाले आहिनि न। माना वज़ीर आला जॾहिं ख़ुदि चवे त 37% हिकिड़े असांजे सूबे जे शहर जा पावर असांखे कुल 37% आहिनि, बाक़ी उहे माना 37% जेके पावर हिननि खे आहिनि उहे वफ़ाक़ खणे थो न, बाक़ी त ऑलरेडी उन्हनि खे आहिनि या आहिनि न। जेके हिननि वटि पावर आहिनि 37% में पूरे पाकिस्तान के जेका सिंध है ना, पूरे पाकिस्तान के जेका बजट ॾींदी आहे सिंध, उहा 65% बजट सिंध ॾींदी आहे। मिसाल तौर सॼो पाकिस्तान खे जेकॾहिं 100 रुपया मिलंदो आहे त उन मां 65 रुपया कमाए सिंध ॾींदी आहे, जेके वरी वराए सूबनि में विराईंदा आहिनि। हिननि हे ॾींदा आहिनि 65 रुपया, हिननि खे मोट में मिलंदा आहिनि 22 रुपया। 65 रुपयनि जी कमाई मां मोटी हिननि खे मिलंदा 22 रुपया, पर जेका 65% या 65 रुपया कमाए वफ़ाक़ खे सिंध ॾींदी आहे उन मां 40-42% रुगो हिकु शहर कराची कमाए ॾींदो आहे। छो जो असां वटि हिकिड़ी आम पुराणे दौर में ॻाल्हि हूंदी त 9000 कंटेनर हथियारनि जा कराची में चोरी थिया, जंहिंजी तोहमत MQ मथां हूंदी आहे अॼु ॾींहं ताईं। उहे बंदरगाह कराची जो उन्हनि हवाले हो, उन टाइम वफ़ाक़ हवाले हो, हाणे बि वफ़ाक़ हवाले आहे। जेका वॾे में वॾी कमाई आहे बंदरगाहनि ते थींदी आहे उहे वफ़ाक़ हवाले, रेलवे मुचियो वफ़ाक़ हवाले, एयरपोर्ट वफ़ाक़ हवाले, जेके ज़बरदस्त शानदार क़िस्म जी जेका इंडस्ट्री एरिया आहे उहे सभु ऑलरेडी आहिनि ई वफ़ाक़ हवाले न। बाक़ी जेके थोरा घणा पावर मिलंदा उहे जेके मिलिया आहिनि रेवेन्यू, मिसाल तौर असांजो सिंध हुकूमत हवाले आहे, उन जो हिननि जेको फ़ाइदो वरितो आहे सिंध हुकूमत, भला हे बि कोन खे सिंध हुकूमत वे, छो जो जेके रेवेन्यू हिननि हवाले हो उन में हिननि वॾा शहर ठाहिया कराची जे भरिसां। ज़ुल्फ़काराबाद ठाहियूं, ओरियां असांजो ॿिया शहर ठाहिया अथनि। इहो हिकिड़ो नए क़िस्म जो जेके हिननि खे पावर आहे बरिया टाउन, हे जेके हिननि खे पावर आहे उन जो हिननि फ़ाइदो इहो वरितो, उहो पार्टनरशिप करे उहो हिननि खपाए पाण फ़ाइदो वठी वञे या पैसनि जो हिसो विराइण लाइ शहर मथे मथां वराए कब्ज़ो ॼमरायूं। कराची वफ़ाक़ हवाले ऑलरेडी आहे, जेके थोरा घणा पावर आहिनि इहे बि उहो पाण वटि रखणु चाहिनि था। बाक़ी इहो राग को नओं कोन्हे को त कराची वफ़ाक़ हवाले कनि पिया। माना सिंध जो वॾे में वॾो पैसे कमाईंदड़ शहर ते ऑलरेडी हुननि जो कब्ज़ो मौजूदु आहे। वॾनि शहरनि ते जॾहिं सिंध जे ते वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे, वॾी कमाई ते कब्ज़ो आहे, बाक़ी बचियल छा आहे? असां कतन कोन था चऊं त इहे सभु जो सभु पावर सिंध हुकूमत खे ॾियो ऐं उहे खीर जा धोतल आहिनि, न, इंसान दोस्त माण्हुनि खे ॾियो। 18वीं तरमीम मुताबिक़ सूबा ख़ुदि मुख़्तियार हूंदा, उहे कमाई जेका थींदी आहे पंहिंजो पाण ते रखंदा, जेको आहे इन तरह हिसो हूंदो उन्हनि खे ॾींदा। उनखे बहाल करण जी ज़रूरत आहे। कराचीअ जे कमाई जो हिसो मोटाए कराची ते ख़र्च करण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी ॾाढो अपील आहे त अंदरूनी सिंध में मज़दूर पोरियत हारनि लाइ कराचीअ में सहूलतूं ॾियनि। मिसाल तौर कराची जा जेके बि सिंधी ॻोठ या सिंधी एरियाऊं आहिनि, मां घुमी आयो आहियां, मां रही आयो आहियां, न उन्हनि जो ड्रेनेज सिस्टम दुरुस्त आहे, न रोड दुरुस्त आहिनि, न नालियूं दुरुस्त आहिनि, न उते जा माग तफ़रीह जूं जॻहियूं दुरुस्त आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त कराची जा उहे जेके ॻोठ जिनखे 30-30, 40-40, 50-50 साल थी वियो आहे, जिते सिंधी वेठा आहिनि, जंहिंजो हे तारीख़ी वतन आहे, जंहिंजी इहा धरती आहे, जंहिंजो हे वॾो शहर कराची उन्हनि जो आहे, उन्हनि जा ॻोठ अञा ताईं लीज़ न आहिनि। उन्हनि जे शहर उहे इन करे न आहिनि जो मेयर कराची जो जेको आहे उहो सदाईं MQM जो रहियो आहे। उतां वञो, सचल ॻोठ वञो, लासी ॻोठ, जेके बि मलीर जा ॻोठ ॿिया टिया सभु सिंधी ॻोठ अचनि था ॿाहिरियां,
उन्हनि जो तव्हां हशर उहो ॾिसंदो जेको लाड़काणे जो हूंदो, दादू जो हूंदो, शिकारपुर जो हूंदो, अहिड़े क़िस्म जो हशर आहे। कराची जो वॾे में वॾे शहर ते धारिया क़ाबिज़ आहिनि। मूं पहिरीं बि चयो, हाणे बि चवां थो त पठाणनि जो वॾे में वॾो शहर जेको हाणे पाकिस्तान में आहे उहो कराची आहे। पंहिंजे वॾे शहर मोरडे जे माग, सिंध जे दिलि, सिंध जे गादीअ जे शहर खे पंहिंजो करण जी ज़रूरत आहे। सिंधी माण्हू जेके अबोझ आहिनि, जेके अबोझ आहिनि, उन्हनि खे कराची आणण लाइ, कराची में रहण लाइ, कराची में सहूलियतूं ॾियण लाइ ऐं कराची में रोज़गार ॾियण लाइ सिंध हुकूमत जेसीं ताईं मौक़ा फ़राहम नथी करे तेसीं ताईं कराची जा पावर सिंध हुकूमत खे न मिलंदा। वॾे मिक़दार में सिंधी अचे, हज़ार इख़्तिलाफ़ आहिनि असांजा पीपल्स पार्टी सां, पर उन्हनि हज़ारनि इख़्तिलाफ़नि हूंदे बि जेका दांह थींदी आहे उहा हिननि जी हिमायत आहे। छो जो पावर में, हुकूमत में, इक़्तिदार में सिंध हुकूमत जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे। इन जे करे इहा जेका बि ॻाल्हि आहे उनजी हिमायत वरी बि पीपल्स पार्टी जे लाइ ई आहे। इन करे पीपल्स पार्टी खे ख़ुदि सिंधी माण्हुनि खे कराची में पंहिंजो करण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे पंहिंजो करण लाइ, माना उन्हनि खे मौक़ा फ़राहम रोज़गार लाइ करे, रिहाइश लाइ करे। मुंहिंजे पहिरियों चयो त जेके बि कराची में सिंधी ॻोठ आहिनि उन्हनि खे लीज़ ॾे, उहे ॻोठ पका कनि, उन्हनि जा रोड, रस्तियूं, नाला, बिजलियूं, ॿियो टियों जेके बि ज़रूरत जूं ज़िंदगी जूं शहर जूं ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करे उन्हनि ते ध्यानु ॾे। न दाऊं कंदा रहंदा त कराची वफ़ाक़ हवाले थिए पई। तव्हांखे एतिरो टाइम जेके 37% पावर आहिनि उन मां सिंधी माण्हुनि लाइ, सिंधी इलाइक़नि लाइ, सिंधी ॻोठनि लाइ छा कयो आहे? जवाबु ईंदो त कुझु कोन। तरीक़ो आहे हिननि जो बि, जीअं वफ़ाक़ जो ईअं तरीक़ो आहे हिननि जो बि पैसनि कमाइण जो। कराची लाइ हिननि जो हा सिंध में हुकूमत जो कोन्हे को फाटो, पैसनि कमाइण लाइ हा फाटो आहे। अॼु जेतिरो टाइम हिननि वटि जेके पावर आहिनि उन्हनि जो जेको हिननि फ़ाइदो ॾिनो आहे सिंधी माण्हुनि खे, उहो तव्हां असांजे अखियुनि जे आॾो आहे। इन करे साञामंद, अकुलमंद, इंसान दोस्त ऐं पीपल्स पार्टी जा जेके ज़िम्मेवार माण्हू कराची में रहनि था, उहे अबोझ, पोरियत, मज़दूर जेके सिंधी माण्हू अचनि था उन्हनि खे रहण लाइ सहूलियतूं ॾे, उन्हनि खे मौक़ा रोज़गार जा फ़राहम करे, उन लाइ सहूलियतूं पैदा करे, ऐं जेके बेध्यानी तबाह थी विया आहिनि सिंधी ॻोठ जेके कराची जा, उन्हनि खे दुरुस्त करे, अपग्रेड करे, पको करे ऐं दुरुस्त शहर ठाहे। जेसीं ताईं वॾे मिक़दार में सिंधी कराची में नथा अचनि तेसीं ताईं कराची धारियनि जो शहर हुई करणु चाहिनि था हे पाण ख़ुदि। जीअं मूं पहिरीं चयो त वॾनि नालनि सां वॾा शहर ॾियनि, कराची जे वॾे शहर ते कब्ज़ो था कनि। कराची सिंध जी दिलि हुई, आहे, रहंदी। हर साञामंद माण्हू कराची खे पंहिंजो करण लाइ ॻाल्हाए आहे ऐं पाण बि ॻाल्हायूं था। सिंध हुकूमत खे सिंधी माण्हुनि खे ज़बरदस्त क़िस्म जा मौक़ा फ़राहम करे त जीअं सिंधी माण्हू खे सवलाई लॻे, कराची खे अचे, रहे ऐं कराची खे पंहिंजो करे। ॿी आख़िरी ॻाल्हि, जेके बि सिंधी माण्हू कराची में रहो था उहे पंहिंजा वोट कराची में दाख़िल करायो। अॼु ॾींहं ताईं अलाए केतिरा सिंधी माण्हू कराची में रहंदा आहिनि जिन जा वोट कराची में दाख़िल न आहिनि। पंहिंजा वोट कराची में दाख़िल करायो, पंहिंजे शहर खे पंहिंजो करण लाइ उते सभ खां पहिरीं ज़बरदस्त क़िस्म जी स्ट्रगल हलायो, सिंधी माण्हुनि खे मुतहिद करियो। जेके बि कराची में सिंधी माण्हू रहनि था उन्हनि खे कंहिं न कंहिं ॾोर सां हिक ॿिए सां ॻंढियो, हिक ॿिए जे दर्दनि, ॾुखियनि ऐं तकलीफ़ुनि में हुननि जा ॿांह ॿेली बणिजो। हुकूमत मथां बि ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे पंहिंजो करण लाइ नवां मौक़ा ॾिए। जेकॾहिं वॾे मिक़दार में सिंधी कराची में न ईंदा त शहर खसराईंदो। मता तव्हांखे इहो ज़हन में हुजे त पीपल्स पार्टी आहे, इन करे हू पाण वज़ीर आला जहिड़ो ज़िम्मेवार माण्हू चवे थो त असांखे 37% पावर आहिनि, ॿिया ऑलरेडी ॿियनि इदारनि खे आहिनि, त पोइ बाक़ी बचो छा? इहो हिकु शहर सिंध हुकूमत जे हथनि मां वियो, सम्झिजो त सिंध हुकूमत वई। वॾे में वॾो पैसे कमाइण जो तरीक़ो सिंध में जेको आहे उहो आहे ई कराची। जीअं मूं पहिरीं बि चयो त 40-42% जेका कमाई थिए थी उहा कराची ॾिए थी। कराचीअ जा वॾे में वॾा जेके इदारा आहिनि उन मथां ऑलरेडी उन्हनि जो कब्ज़ो आहे। पंहिंजो करियो, सिंधी माण्हुनि खे, शहरनि पंहिंजनि खे, अबोझनि माण्हुनि मथां हथु रखो। हर वेरे हर वक़्तु सिंधी माण्हू कराची खे पंहिंजो करण लाइ ॻाल्हायो आहे, हाणे बि ॻाल्हायूं था, अॻिते बि ॻाल्हाईंदासीं। हक़ मौजूद, जीअं सिंध।